नमस्ते, जय झूलेलाल। उम्मीद आहे भॻवान जी दया सां तव्हां सभु हिकदमि ठीकु हूंदा। अॼु तव्हां गणेश चतुर्थी मल्हाईंदा हूंदा, बट छा तव्हांखे ख़बर आहे असां गणेश चतुर्थी छो मल्हाईंदा आहियूं ऐं हिन जी जेका स्टोरी आहे छा आहे। ऐं लास्ट में मां तव्हांखे ॾींदुमि हिकु महामंत्र जेको तव्हां 11 दफ़ा चवंदव त तव्हांजा सभु विघ्न दूरि थींदा। त ज़रूरु ॾिसो लास्ट ताईं। ऐं अञा ताईं तव्हां अगरि मूंखे सब्सक्राइब न कयो आहे त प्लीज़ सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो ताकी तव्हांखे अचण वारी वीडियो जी जानकारी मिलंदी रहे। अच्छा, त पहिरियों सुवालु आहे असां गणेश चतुर्थी छो मल्हाईंदा आहियूं। गणेश चतुर्थी हिंदुनि जो बुनियादी त्योहारु आहे। हिन ॾींहं ते असीं गणपति जो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। गणेश खे सभिनि देवताउनि खां पहिरियों पूॼिबो आहे ऐं कंहिं नई शुरूआति खां पहिरियों हुननि जो आशीर्वाद वठिबो आहे। गणेश चतुर्थी खां वठी करे 11 ॾींहं ताईं भॻवान गणेश पंहिंजे भक्तनि खे आशीर्वाद ॾियण लाइ धरती ते ईंदा आहिनि। गणपति जा 108 नाला आहिनि ऐं हुन मां हिकु नालो आहे गजानंद, यानी जंहिंजो मथो हाथी यानी गज जो आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे हिन जे पुठियां जी जेका स्टोरी आहे, हिन जे पुठियां कहिड़ी कथा आहे जंहिंजे करे गणपति खे गजानंद चइबो आहे। हिकु वक़्त जी ॻाल्हि आहे, माता गौरी खे सनानु करण जो वीचार आयो, पर हुन वक़्तु केर बि कोन हो, माता अकेली हुई। माता खे वीचार आयो अगरि हिन विच में केरु अची वियो त छा थींदो। इन वीचार खां पोइ माता हिकु तरकीब सोची। माता मिटीअ जो ॿार ठाही ऐं हुन में पंहिंजी शक्ति खां जान फूकई ऐं हुनखे चई कि तूं मुंहिंजो पुटु आहीं ऐं जेसि ताईं मां सनानु करे न अचां या मुंहिंजी आज्ञा खां बिना तूं कंहिंखे बि अंदरि अचण जी मोकल न ॾे। ॿार माता जी आज्ञा मञई ऐं चई कि भली ही केर बि हुजे, चाहे मुंहिंजी जान बि न्यौछावर थी वञे, पर मां कंहिंखे बि अंदरि न अचणु ॾींदुमि। ईअं सभु थी वियो त माता सनान जे लाइ वई ऐं ॿार दर ते बीह करे पहिरो पियो ॾे। कुझु वक़्त खां पोइ हुते भॻवान शंकर यानी हुन ॿार जो पीउ अची वियो, पर न त ॿार खे ख़बर हुई कि हे मुंहिंजो पीउ आहे, न त भॻवान शंकर खे ख़बर हुई कि गणेश हुन जो पुटु आहे। त जॾहिं हू अंदरि वञणु लॻा त ॿार रोकई भॻवान शिव खे ऐं चई कि मुंहिंजी माता जी आज्ञा आहे कि केर बि अंदरि नथो अची सघे। त हुन ॿुधायो कि मां हुन जो मुड़ुसु आहियां ऐं मूंखे आज्ञा जी ज़रूरत न आहे, पर हुन चयो कि मां वचन ॾिनो आहे चाहे मुंहिंजी जान न्यौछावर थी वञे तॾहिं बि मां पहिरो ॾींदुमि ऐं कंहिंखे अचणु न ॾींदुमि। हे ॿुधी भॻवान खे जाम गुस्सो थो अचे ऐं भॻवान शंकर त्रिशूल खां गणपति जो सिर धड़ खां अलॻि थो करे छॾे। सनान खां पोइ जॾहिं माता थी अचे ॿाहिरि, ॾिसे थी गणपति जो धड़ ऐं सिर जुदा जुदा आहिनि। ही ॾिसी करे माता खे जाम क्रोध थो अचे ऐं माता जाम रोअण लॻी। ही ॾिसी करे शंकर भॻवान माता जे वटि विया ऐं चई तूं छो थी रहे, ऐं माता सॼी कहानी ॿुधाई ऐं चई हे असांजो पुटु आहे ऐं मां हुनखे चयो हो कि भले ही केर बि अचे त तूं पहिरियों न छॾिजे ऐं कंहिंखे बि अंदरि अचण जी मोकल न ॾिजे। त भॻवान जाम शर्मिंदा थिया ऐं हुन चयो कि तूं रो न,
ऐं मां कुझु कयां थो। हुन नंदी बैल खे चयो कि तूं हाणे जंगल में वञ ऐं जेको बि प्राणी तोखे पहिरियों ॾिसण में अचे जंहिंजो सिर उत्तर दिशा में हुजे हुन जो सिर कटी करे हिते खणी आ। जॾहिं नंदी जंगल में पियो वञे त हुनखे ॾिसण में आयो हिकु हाथी। त हुन जीअं शंकर भॻवानु चयो उअं ई कई, हाथीअ जो सर कटी खणी आयो। तॾहिं भॻवानु पंहिंजी शक्तिअ खां हुन जो सिर जोड़ी करे गणेश खे ज़िंदो कयो। माता हे नयो रूप ॾिसी करे जाम घबराइजी वई, चई सभु मुंहिंजे ॿार जा मज़ाक उड़ाईंदा। त शंकर भॻवानु चई न पार्वती, ईअं कोन थींदो ऐं अॼु खां गणपति जी पूजा सभिनि खां पहिरियों थींदी ऐं कुझु बि शुभ गणपति खे यादि कयो वेंदो। त ईअं भॻवानु गणेश जो नालो गजानन पियो। अचो त हाणे मां तव्हांखे ॿुधायां गणपति जो महामंत्र जेको तव्हांजो सभई विघ्न दूर कंदो। मंत्र ईअं आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकं मङ्गलं परमं रूपं श्रीगणेशं नमाम्यहम्। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षितं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। हे मंत्र तव्हांखे हिकु दफ़ो चवणो आहे ऐं जेको मंत्र मां हाणे चवंदुमि हो तव्हांखे 11 दफ़ा चवणा आहिनि। त मंत्र ईअं आहे, ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। मां हिकु दफ़ो वरी तो चवां, ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। त 11 ॾींहं ताईं तव्हांखे हे मंत्र 11 दफ़ा जप करिणो आहे। सभिनि खां सुठो टाइम सुबुह जो या संध्या जो आहे। हुन खां पोइ अगरि तव्हांखे सुठो लॻे तव्हां गणेश जी आरती करे था सघो या हुननि खे ध्यानु करे था सघो। त हे हुयो गणपति जो विशेष वीडियो। अगरि तव्हांखे सुठो लॻो प्लीज़ लाइक कयो ऐं शेयर ज़रूरु कयो ताकि गणेश जी कृपा तव्हां ते बनी रहे। थैंक यू।